सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। समझ ॻाल्हि इहा आहे जेकॾहिं संग सोबत उन समझ के पंहिंजे जीवन में आंदोसीं त पोइ जीवन जो उद्धार थींदो आहे। जेकॾहिं वरी ओड़ा थी वियासीं त वैसे ई हलंदा ॿिया। जीअं हिकिड़ो शख़्स मुंहिंजी ज़िंदगी तक़रीबन कुछ दुखनि में कुछ तकलीफ़ुनि में हली ऐं जीअं उनखे थोरी का तकलीफ़ ईंदी कोई कुछ बि थींदो तो ॾींहुं राति जिते बि जिते हुजे जिथे बि हुजे अंदरि ॿाहिरि सदाई उन मालिक खे ईश्वर खे कोसींदो रहंदो। सदाई उन सां शिकायत तुंहिंजे लाइ घटि वधि ॻाल्हाइण मां हीअ करे थो हीअ कयो अथई हीअ कयो अथई। ऐं मुंहिंजो बि दोस्त हो उहो मूंखे चवंदो इहो तोसां ऐं मूंसां छो न आहे, जेकी हालत तोसां ऐं मूंसां छो न आहे, कंहिं ॿिए सां छो न आहे। कंहिंखे तकलीफ़ आहे, कंहिंखे सुख आहे, कंहिंखे दुख आहे, कंहिंखे ख़ुशी आहे, कंहिंखे ग़म आहे, कोई अमीर आहे कोई ग़रीब आहे, कोई सेहतमंद आहे कोई बीमार आहे, लेकिन हर कंहिंखे पंहिंजी समझ ऐं कर्म जो फल आहे। जेकॾहिं मूंखे सुख आहे त मां के चङा कम कया हूंदा ऐं चङा कम कया हूंदा त सिधी सी ॻाल्हि आहे त मूंखे उन मालिक जो अहसानमंद हुजणु खपे। ऐं जेतिरो उन मूंखे चङो बणायो आहे सुखियो बणायो आहे त मुंहिंजो कमु आहे त मां वरी उनखां वधीक बहितर सां चङो थियां त मूंखे पतो आहे चङाई जो फल छा थींदो आहे। उन सां गॾु जेतिरो मूंखे पतो आहे उन सां गॾु तूं मुंहिंजो साथी आहे, तोसां गॾु रहण जे करे मूंखे इहो बि त अहसासु थियो आहे भई ग़लति कर्म जो फल छा मिलंदो। तूं चङा कर्म न कया हूंदा तंहिंजे करे तकलीफ़ में आहे, तूं मां जहिड़ो थी इहा त चङी ॻाल्हि आहे सुखियो हुजे, पर मां तो जहिड़ो थियां ॾुखनि में इहा का चङी ॻाल्हि थोरी आहे। तोखे ॾिसी करे मां सिखां न, जीअं मां बहितर आहियां इन करे मां कोशिशि कंदो आहियां मुंहिंजो संग चङो हुजे। मां संतनि सां महात्माउनि सां चङनि सां सियाणनि सां समझदारनि सां गॾु रहण जी कोशिशि कंदो आहियां ऐं इन करे शेवा भाव सिमरन चङो बर्ताव बहितर हालत मुंहिंजो जीवन हूंदो आहे। इन करे मूंखे सुख शांती सुविधा मालिक जी रहमत इज़त मान शान सभु कुझु मिलंदो आहे। ऐं तोखे कर्म जे करे ॾुख आहे त मुंहिंजा ॾुख ॾिसी करे तूं पंहिंजा ॾुख ॾिसी मुंहिंजा सुख ॾिसी तुंहिंजो फ़र्ज़ु आहे तूं बजाए मालिक खे घटि वधि ॻाल्हाइण जे अञा तूं मुंहिंजा सुख ॾिसी करे भई कर्म चङनि जो फल छा थींदो आहे तूं ओतिरो चङो थी संग सोबत असर अमल इहे सभु बहितर कर। जीअं तुंहिंजा कर्म चङा थींदा सिर जॻह पुराणे कर्म कमज़ोर पइजी वेंदा मालिक जी रहमत उते मिलंदी आशीष मिलंदी ऐं तुंहिंजा ॾुख जेकॾहिं सुखनि में बदिलजी वेंदा तूं बहितर थी पवंदे। पर उन शख़्स खे जी ॻाल्हि इहा सम्झ में न ईंदी।
ऐं पोइ अञा ग़लति ते ग़लति, अञा मालिक खे कोसण हे करण भई छा मां कयो आहे, कीअं कयो आहे। तव्हांजो सॼो कंदे पंहिंजी ज़िंदगी हराम, ॿारनि जी ज़िंदगी हराम, घर जा खाधा पीता सभु हराम। तव्हांजो उन में ई पंहिंजी ज़िंदगी पूरी करे छॾी। ऐं जॾहिं वरी ज़िंदगी पूरी थी त वरी हिकु पुराणा कर्म चङा न, वरी अञा वधीक पाप करे आयो तो 84 जे चक्कर में भिटकंदो ई रहंदो। तंहिंजे करे सम्झ जी ॻाल्हि इहा हूंदी आहे। चङे संग जो, चङे रंग जो, सचे साईं जे अचण जे मक़सदु भई जेकॾहिं असां इहो समझदारी सां कमु कंदासीं, नाम ध्यानु, मालिक जो नाम त हूंदो, ध्यानु त मालिक सां मिलण जो हिकिड़ो रस्तो आहे। पर ध्यानु थींदो तॾहिं जॾहिं असां सभ खां पहिरीं ध्यानु यानी ख़बरदारी सां कमु कंदासीं, सम्झी करे कंदासीं। जेकॾहिं कम सिधा हूंदा, बहितर हूंदासीं, ध्यान सां कंदासीं, सोचे सम्झी कंदासीं, त पोइ जेका चङाई कंदासीं उनजी रहमत मिलंदी वेंदी। ऐं पोइ जेतिरा चङा थींदासीं, नेम में, ध्यान में, सिमरन में वेहींदासीं, हो ध्यान सां कमु कंदासीं, होॾे ध्यानु लॻंदो, नाम जो सिमरन कंदासीं, मालिक ताईं पहुचंदासीं।